ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। दादू जे अदालत में रुबाब चांडियुनि घर भातियुनि वालिद मुख्तियार चांडियो, ॾाढे करमुला चांडियो ऐं चाचे काबुल चांडियो जे क़त्ल केस वारो मामिलो अॼु ॿुधणी थी आहे। दादू जी अदालत में उमिरि रुबाब चांडियो, टिनि घर भातियुनि वालिद मुख्तियार चांडियो, ॾाढे करमुला चांडियो ऐं चाचे काबुल चांडियो जे क़त्ल केस वारे मामले जे हवाले सां वधीक शहज़ाद चांडियो खां तफ़सील मालूम कंदासीं। शहज़ाद, आगाह कजो इन हवाले सां, छा अपडेट्स आहिनि? हाँ जी बिल्कुल साजिद, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू जी अदालत में उमिरि रुबाब चांडियो जे टिनि घर भातियुनि वालिद मुख्तियार चांडियो, ॾाढे करमुला चांडियो ऐं चाचे काबिल चांडियो जे क़त्ल केस में जवाबदार तौरु शामिल कयल SHO करीम चांडियो जी पकी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। ॿिन्हिनि धुरियुनि जे वकीलनि जा दलील मुकमल थियण बाद क्रिमिनल ट्रायल मॉडल कोर्ट जे जज नदीम बदर काज़ी फ़ैसिलो महफ़ूज़ कंदे ॿुधणी 28 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी।